माशूक सोलंकी पढ़ाईंदो आहे मुलाज़। पोइ हुन जी छोकिरी अकेली, पोइ हिनखे जेको आहे चक हयां बीठनि ते, छोकिरी आई घर भॼंदी थी, मूंखे चक हयां असां जीअं वियासीं त उहो भॼी वियो। ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं नाज़रीन। ठारूशा मस्जिद जे इमाम कुरान शरीफ़ पढ़ंदड़ 10 साला मासूम शागिर्दियाणी शहरबानो लुंगियो सां मुबैना तौर जिनसी ॾाढाईअ जी कोशिश। नींगरीअ जी रड़ियुनि ते मौलवी फरार, वारस नींगरीअ खे थाणे ते वठी आया। NC दाख़िल, पुलिस जा मौलवी जी गिरफ़्तारीअ लाइ छापा जारी। ठारूशा जे वार्ड नंबर 8 नासिर कॉलोनीअ में क़ाइम मोहम्मदी मस्जिद में कुरान पाक जो सबक वठंदड़ 10 साला मासूम शागिर्दियाणी शहरबानो लुंगियो सां मुबैना तौर मस्जिद जे पेश इमाम मौलवी माशूक सोलंकी पारां ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई जी कोशिश। नींगरीअ जी रड़ियुनि ते मौलवी मस्जिद मां फरार थी वियो। नींगरीअ जे चाचे बाबर लुंगियो पारां थाणे ते नींगरीअ समेत पहुची ॿुधायो त मौलवी मासूम नींगरीअ खे चक हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे ऐं नींगरीअ सां जिनसी ॾाढाई जी कोशिश कई आहे, जॾहिं त ठारूशा पुलिस केस दाख़िल न कयो आहे। मौलवीअ जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। मौलवी हिन महिल ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे।